बाबा जो प्यार मिलियो, पंहिंजे बाबा जे क़रीबी रही सघिया उहे। ऐं उन्हनि हिकु किताब बि लिखी आहे जंहिंजो नालो आहे सिंधियत जी सुराण। मां हिकु भेरो वरी संगीता जी खे इनवाइट कंदसि स्क्रीन ते कि उहे अचनि ऐं पंहिंजे हिन किताब जी जानकारी असांखे जल्दी सां ॾेई छॾनि, छो त टाइम असांजो असां क्रॉस करे चुका आहियूं। अञा मोहित ऐं वंदना जी पुठियां मौजूदु आहिनि असां सभिनी खे मोहण लाइ। त तव्हां जल्दी सां पंहिंजे किताब सिंधियत जी सुराण जेका तव्हां किताब लिखी आहे उन जे बारे में असांखे ॿुधाईंदा कि हिन किताब में तव्हां लोक अदब सां जुड़ियल ॻाल्हियूं लिखियूं आहिनि। त इन जी प्रेरणा तव्हांखे इंस्पिरेशन किथां मिलियो, प्रेरणा किथे कीअं मिली? ऐं मूंखे इहा ॻाल्हि ख़बर आहे कि डॉक्टर ॾेठो लालवानी जी तव्हांखे ॾाढो सपोर्ट कयो, डॉक्टर राम जवारानी तव्हांखे ॾाढो सपोर्ट कयो। त जल्दी सां असांखे ॿुधाईंदा इहा ॻाल्हि। कविता जी, जीअं त मां तव्हांखे पहिरीं बि ॿुधायां पई कि सिंधी कल्चर खे असां प्रमोट कंदा आहियूं ऐं इहो मुंहिंजो शुरूअ खां पसंदीदा सब्जेक्ट रहियो आहे। पर जॾहिं हाणे मां MA कई ऐं सोचियो कि हिकु किताब मां लिखां, त इन ॾिस में मां डॉक्टर राम जवारानी सां ॻाल्हायो ऐं मूंखे पोइ ख़बर पई कि जेठो लालवाणी इन्हनि ते मास्टरी कई आहे, उन्हनि डॉक्टरेट कयो आहे। त पोइ जेठे लालवाणी सर मूंखे ॾाढी हिन में मदद कई, घणो ई मूंखे मटेरियल मोकिलियऊं जंहिं तां मां रिसर्च करे पंहिंजो इहो किताब ठाहियो आहे। इहो किताब सिंधी लोक अदब ते आहे, जेको मां पंहिंजे बाबा खे उन्हनि जे 100 जनम उत्सव ते उन्हनि जे चरणनि में इहो किताब भेट कयां थी पई। इहो किताब सिंधी लोक अदब ते आहे। उन ते घणो मां हाणे न ॻाल्हाईंदसि छो जो टाइम थी रहियो आहे, पर उन में लोक अदब ते मां जेके टॉपिक्स खया आहिनि उहे तव्हांखे मां ज़रूरु ॿुधाईंदसि। पहिरीं त सभ खां पहिरीं मां तव्हांखे ॿुधाईंदमि डॉक्टर राम जवारानी, जिन मूंखे ॾाढो हिन किताब में शाया करण में ॾाढी मदद कई। मां उन्हनि सां ॾाढो इमोशनली टच आहियां, राम जवारानी सां बि उन्हनि जी ॾाढी शुक्रगुज़ार आहियां। इहो मुंहिंजो पुस्तक जंहिंजो नालो आहे सिंधियत जी सुराण, जेको सिंधी कल्चर खे डिफाइन करे थो। असांजा सिंधी लोक गीत, लोक नाच, लोक कहाणी ऐं लोक कथाऊं ऐं भॻत, छेॼ ऐं सिंधी खाधो, सिंधी रांदियूं ऐं सिंधी ॾिण वार, इहे सभु हिन किताब में आहिनि। सॼी सिंधियत सां इहो किताब जुड़ियल आहे। त इहो मूंखे लॻो कि पंहिंजे ॾाॾे जे 100 जनम उत्सव ते मां सॼे सिंधी कम्युनिटी खे पंहिंजे पारां इहा सूखड़ी कयां। तमामु ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे कि इहो मुंहिंजो पुस्तक पब्लिश कयो आहे ग्लोबल सिंधी काउंसिल डॉक्टर राम जवारानी। त मां इन सॼे किताब जी रूपरेखा तव्हां ॾिसंदव सॼे डॉक्टर राम जवारानी अंकल जे अंडर थी आहे। हुननि ॾाढो सहयोग मूंखे ॾिनो आहे। मां वधीक कुझु न ॻाल्हाए चवंदसि डॉक्टर राम जवारानी जी ॻाल्हाइनि ऐं डॉक्टर जेठो लालवानी जी क्लिप ॾेखारीनि, छो जो मां हुनजी ॾाढी आभारी आहियां। इन्हनि ॿिन्ही खां सवाइ इन किताब खे लिखणु मुंहिंजे लाइ एतिरो सवलो न हुयो। नमस्ते संगीता जी। नमस्ते। नमस्ते। नमस्ते, कीअं आहियो? मस्त मस्त। मां त पंहिंजे दर्शकनि खे इहो ॿुधाइणु चाहींदुसि त संगीता खे लिखण जो जेको ॾांहुं आहे उहो पंहिंजे ई परिवार मां मिलियो आहे। उतां ई हुनखे सिखी मिली आहे ऐं हुन तमामु सुहिणे नमूने हुनखे किताब खे लिखियो आहे जंहिंमें लोक अदब खे काफ़ी सुहिणे नमूने हुन ते कलम हलायो आहे। हिन लोक अदब जो मतिलबु आहे त अवाम जा एहसास, जज़्बात, उद्मा, उमंग, इहे सभु हुन में मिलनि था पिया। ऐं कंहिं बि क़ौम जो जेको सिंगार आहे उहो लोक अदब आहे। इहो लोक अदब असांखे वञी करे लाइब्रेरीज़ जे थुल्हनि किताबनि में नथो मिले, पर इहो लोकनि जे अंदरि इहो अनमोल खज़ानो रहे थो, उन्हनि जे सीने में सांडियल रहे थो पियो। ऐं संगीता उन जे लाइ तमामु सुठी रिसर्च कई आहे ऐं तमामु सुहिणी सिंधीअ में, सरल सिंधीअ में इन किताब खे हुन कलम बंदि कयो आहे। ऐं मूंखे पक आहे, उमेद न पर पक आहे त इहो किताबु ईंदड़ पीढ़ीअ लाइ लाभदायक थींदो। मां तव्हांखे ॿुधायां त संगीत जो बि जेको हिननि में, जीअं मास्टर रांजन साहिबु हिकु संगीत जो माहिर हो ऐं हुन संगीत जो जेको मौसीक़ीअ में जेको हुन जो हिकु मुक़ाम आहे, उहा झलक अॼु बि मां संगीता में बि ॾिसंदो आहियां। त उहा झलक सॼो हुनजे परिवार जो वरिसो आहे जंहिंखे उहा अॻियां वधाए रही आहे ऐं असांजूं शुभकामनाऊं आहिनि सां हमेशह वधंदी रहे। ऐं मूं काई बि हेल्प न कई आहे, जेको कुझु आहे मुंहिंजो नॉलेज कॾहिं उहो मूंखां पुछंदी आहे, पर सॼी महिनत हिन जी अथव ऐं सॼी महिनत इहा ई करे हिन किताब खे कंप्लीट कयो अथई। ऐं इहा बि मां तव्हांखे ॿुधायां, अलाए घणा किताब हिन रेफर कया हूंदा रिसर्च जे लाइ। हिकु हिकु ॻाल्हि खे बारीकीअ सां हिन तव्हां ताईं पहुचाइण जी कोशिशि कई आहे। इन में मुंहिंजो महाग लिखियलु आहे, इन करे वधीक मां नथो ॻाल्हायां। जॾहिं किताब रिलीज़ थींदो त तव्हां पाण हिनखे एप्रिशिएट कंदा। थैंक यू वेरी मच, महिरबानी। Thank you very much, uncle, for your kind words.
थैंक यू। ऐं मां सभिनी दर्शकनि खे चवंदसि जॾहिं इहो किताबु रिलीज़ थींदो तव्हां डॉक्टर राम जवारानी जा जेको किताबनि खे जेतिरो प्यारु ॾींदा तव्हां इन किताब खे बि ओतिरो ई प्यारु ॾींदव। ऐं मां चाहींदसि डॉक्टर जेठो लालवानी सर जी हाणे क्लिपिंग ॾेखारी वञे। हिंद सिंध जी अज़ीम शख्सियत, लोकप्रिय संत कवि सदा हयात मास्टर लांझन जी जनम शतावरीअ जे सिलसिले में असांजी न्याणी संगीता सुखवाणी पंहिंजे लोक साहित्य जे कलम सां लोक साहित्य जो गहरो अभ्यास करे सिंधियत जे सुरहाण नाले किताब शाया कयो आहे। सिंधियत जी सुरहाण किताब शाया करण जे पुठियां संगीता सुखवाणी जो इहो ई मक़सदु आहे त पंहिंजी सिंधियत जे वरसे खे सुवारी सिंध जी यादगिरी क़ाइमु कजे ऐं नौजवान पीढ़ीअ खे पंहिंजे वरसे सां जोड़जे। हिन सिंधियत जी सुरहाण जी किताब में लोक अदब, लोक कलाउनि, रीतियुनि रस्मुनि, ॾिणनि वारनि सां गॾु केतिरियूं ई अनेक ॻाल्हियूं ॾिनल आहिनि। ही जेको किताब सिंधियत जी सुरहाण किताब सिंधी लोक अदब ऐं कला जो कलश आहे, जंहिं लाइ मां संगीता सुखवाणीअ खे जेका लोक साहित्य जी गहरू अभ्यासी आहे मणे मणे मुबारकूं ॾियां थो। थैंक यू वेरी मच कविता जी। वाह संगीता जी 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 लोक अदब ते तव्हां किताब लिखी आहे ऐं सभु कुझु ॿुधंदे मां त किथे खोइजी वियमि ऐं मां त तव्हांजी किताब ज़रूरु पढ़ण वारी आहियां, छो त असां सिंधियत सां जेके जुड़ियल आहियूं उन्हनि सभिनी खे असांजे लोक वरसे जी ॼाण हुजणी खपे ऐं इहे किताब काफ़ी मेरा हेल्पफुल साबित थींदा आहिनि।